चीनाचना खे आखा कयूं लाड़काणो जी अदालत ॿुधणी दौरान क़त्ल जो ॾोह साबित थियण ते इजाबदार खे उमिरि कैद ऐं 1 लाख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। लाड़काणे जी अदालत 6 एडिशनल सेशन जज जी अदालत में क़त्ल केस जी ॿुधणी कई वई। लाड़काणो 6 एडिशनल सेशन जज इजाबदार गुलाम हैदर लाशारी ते क़त्ल जो ॾोह साबित थियण ते उमिरि कैद ऐं हथियार रखण जो ॾोह में 10 साल कैद 1 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई छॾी आहे। मूंखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। लाड़काणो 2 साल अॻु इजाबदार गुलाम हैदर लाशारी अलाहाबाद थाणे जे हद में मुमताज़ कॉलोनी में शादीशुदा धीउ साइमा ज़ाहिदा लाशारी खे बंदूक जा फायर करे क़त्ल कयो हुयो। क़त्ल केस में सरकारी मदियत में अलाहाबाद थाणे ते दाख़िल हुयो। ॾोह साबित थियण ते उमिरि कैद ऐं हथियार रखण जे ॾह में 10 साल ऐं 1 लाख ॾंड जी सज़ा ॿुधाई वई। आखा करे हूं लाड़काणो जी अदालत ॿुधणी दौरान क़त्ल जो ॾोह साबित थियण ते इजाबदार खे उमिरि कैद ऐं 1 लाख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। लाड़काणे जी अदालत 6 एडिशनल सेशन जज जी अदालत में क़त्ल केस जी ॿुधणी कई वई। इन हवाले से लाड़काणो खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल कादिर गोपांग लाइन ते मौजूद है। जी अब्दुल कादिर आगाह कजो कड़ा तफसील आहिनि। जी लाड़काणे अदालत में क़त्ल केस जी ॿुधणी थी गुज़री। क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जावदार के अदालत उम्र कैद 1 लाख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। लाड़काणे जी अदालत 6 एडिशनल सेशन जज जी अदालत में क़त्ल केस जी ॿुधणी थी गुज़री। 6 एडिशनल सेशन जज जी अदालत में क़त्ल केस जी ॿुधणी दौरान अदालत जावदार गुलाम हैदर लाशारी ते क़त्ल जो ॾोह साबित थियण ते उमिरि कैद ऐं हथियार रखण जे ॾोह में 10 साल कैद 1 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। 2 साल अॻु जवाबदार गुलाम हैदर लाशारी अलाहाबाद थाने जी हद मुमताज कॉलोनी में शादीशुदा धी साइमा ज़ाहिद लाशारी के बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो हो। अहिड़े वाक़े जो केस सरकारी मुद्दत में अलाहाबाद थाने ते दाख़िल थियल हो। जंहिं केस में अदालत ॾोह साबित थियण ते उमिरि कैद ऐं हथियार रखण जे ॾोह में 10 साल जी जवाबदार के सज़ा ऐं 1 लाख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।